डन जिया से जहयाती। भाई बदरा रेशम की अजी खबर तो खोटाया इनके गुप्तकार करे जल्दी दस मुझे ना साईं रहो मुख बेचारी न्याणी आ हिन बेचारी तहां जे लाइ त को बुथो लफ़्ज़ ॻाल्हायो ई कोन्हे। पो मुझे ना साईं हिन बेचारी खे एडी वडी सज़ा छो था ॾियो? हिन मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। कूड़ खां मूंखे सख्त नफ़रत आहे। इनखे मौत मिलंदो मौत। न मुझे ना सही न अल्लाह ॾिसी तो मूंखे का ख़बर न आहे। मूंखे न मार मुझन साईं मूं तव्हां सां को बि कूड़ न आहे ॻाल्हायो। मूंखे माफ़ कर मूंखे न मार। त पोइ ॿुधाए मिल्कियत जा कागज़ किथे आहिनि? कंहिंजी मिल्कियत जा कागज़? मूंखे त का ख़बर ई न आहे। तूं ये कोन मञींदी आहे तुंहिंजी क़बर खोटाए तोखे ज़िंदा दफ़न करणो पवंदो। मुर्शिद साईं इहा मूंखे ख़बर आहे त मिल्कियत जा कागज़ कंहिं वटि आहिनि काथे आहिनि। हिन ग़रीबड़ीअ खे का ख़बर ई कोन्हे का। तूं ई ॿुधाए बसरा किथे रखियल आहिनि कागज़? मुझे ना साईं ये सब कागज़ अथई एहसान साईं वटि। वो अलाए त पाण वटि लिकाए रखिया अथई या कंहिं ॿिए वटि रखाया अथई या ख़बर कान्हे। मुझे ना साईं हिकिड़ो कमु कयो न तव्हां पाण जांच करायो फार्म हाउस ते। उते न आहिनि कागज़। मुझन साईं वो कागज़ न वो एहसान साईं वटि आहिनि। एहसान वटि? पर एहसान तो कागज़ हाणे किथे रखिया वेंदा? हा एतिरो मूंखे यादि अचे थो त हिकिड़े ॾींहुं एहसान साईं हेतिरा कागज़ खणी शहर वारे बंगले ते वियो। पोइ मतां उन में ई हुजनि उहे कागज़ बि। कूड़ थी ॻाल्हाई तूं। मुंहिंजी तौबा मुझे ना साईं जे मां कूड़ ॻाल्हायां त पंहिंजी पत विञायां। इहे मां हिननि पंहिंजे हथनि सां कागज़ खणी एहसान साईं खे पाण ॾिना हा। ठीक है मां जांच कयां थो पर कागज़ न मिलिया न त तव्हां ॿिन्ही खे मां उपट मारे छॾींदुसि। मार पए मुअन खे मिल्कियत कागज़ जेके मरी विया दफन थी विया हॾा ॻरी विया उहे साण खयूं विया। बाक़ी हिन जो वारो आहे हाणे बसरा कचे हुजे जा पके ऊचा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। ॾिसां त केतिरी मिल्कियत खणी थो कफन में वेड़े हले। मुझे वने में साह थो वने मन का बोतल वठी आ एडो भजायो तई जो मुझे साह में न थो मापे। ॾाढी गर्मी वन वारो कर। ठीक आ बेबी तू इते वे मां तुंहिंजे लाइ थधी बोतल वठी थो अचां। आई हा केॾां बि न वञजा जे तूं गुम थी वञी न मूंखे लभंदी बि कान। मां केॾां कोन थी वञा इती वेठी हां तू बस वन बोतल वठी आ। हाणे मां वञा थो गार्ड खां पुछां त गाॾी केॾी महिल ईंदी थोरी मोटी तुंहिंजे लाइ थधी बोतल वठी ईंदुसि। कबूतर सगो अचजे बेबी ही वियुसि ही आयसि बोतल वठी थो अचां। हा तू वेह जा। हा
लगे थो तो कबूतर वारा हिते ना आहिनि गाड़ी जे इंतजार में स्टेशन खां ॿाहिरि आहिनि आई मूंखे ॿाहिरि ॻोल्हणु घुर्जे आऊं आहियां छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर ते केॾी महिल हुन कपर गुटको गुटको हाँ लॻे थो साईं दाद ऐं हाशिम मूंखे ई बेबी खे ॻोल्हनि पिया था पर हे बेबी वई काॾे मूंखे लॻे थो त इहा ग़ाइबात जेका आहे इहा बेबी खे खणी वई माइटियाणी सम्झी आहे जिदड़ी पर मूंखे अलाए छो थी वणे ख़ैर कान्हे का त भला बोतड़ी मां पिया खबरदार जो बोतल पीती गई अरे ना मुखाने हाँ बेबी मुझो साह गठियो हुई मूं सम्झो अलाए केर खणी वियुसि अलाए छा मुआ घणी अखी नाण ॿुधा त गाड़ी केॾी महिल ईंदी तोखे ख़बर आहे अलाए न हाशिम ऐं साईं दादा असांखे ॻोल्हण आया हिते इहा ख़बर अथमि पर गाॾी 8 ॾींहं लेट थई छा 8 ॾींहं 7 ॾींहं 22 कलाक गुज़री विया आहिनि बाक़ी 2 कलाक वञी बचा अथई मुआ पोइ ईअं चओ न गाड़ी 2 कलाक लेट आहे थोड़ी मूंखे ॾे मां छा पर पुसायां न ॾींदी मैं ॾे भला ज़रड़ो पिया बेबी हिकिड़ो टुक बि न ॾींदी मैं ओॾे मूं कर पेट में न सूर विझी थोड़ी बुक में ॾे भला कुझु बि न अक्षो खबर ना लोग कादे गुम थियो जमीन की ऐसा खानो उनखे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे त किथां रस्तो निकिरंदो आहे हू हिते ई पियो हूंदो हाणे छा ख़्यालु आहे वापसि हलूं या हाणे मुजन साईं खे कहिड़ो जवाब ॾिने मुजन साईं चयो त मारे छॾिजो तूं छा थो सम्झी त लहूं खे हितां सही सलामत वापसि हलियो वेंदो कॾहिं बि न हिते ई मरी खपी वेंदो हिन इलाइक़े में ई मरी खपी वेंदो मुजन खे चवंदुसि त मूं लहूं खे मारे दरिया में फिटी करे छॾियो आहे ठीक आहे बख्शू ये भी सही है मुझे पक्का तो लोगों को कौन बचंदो ठीकु आहे अच त हलूं हेलो मुझी सोनी बेबी प्यारी बेबी 2 टिकेटूं वठी आयो आहियां 15 मिंटनि में गाॾड़ी ईंदी पोइ असांखे बेगे जो पी बि कोन ॻोल्हे सघंदो हा कबूतर खबरदार कबूतर भॼण जी कोशिशि न कजांइ न त रेलगाड़ी जे हेठां उछला छॾींदुसांइ अबाड़े तूं किथां अची वेंदाइण बेशरम बेहया अरे तोखे शर्म ई कोन्हे तूं शादीशुदा औरत खे केॾां बरगलाए भॼाए पियो वञी साईंदार ख़बरदार मूं वटि पिस्टल थई मूंसां तकड़ न कर ऐं बेबड़ी खे मां पंहिंजे माइटनि ॾे वठी वियो वञा अरे हाणे बस कर बस घणी टेक न कर चमाटणी बूथ सुॼा छॾींदुसांइ हल सरदार साईं तव्हां ॿिन्ही खे घुरायो आहे भाऊ असां ते शक न कर मां त पंहिंजे माइटनि ॾे पई वञा चङो चङो हाणे हलण जी कयो अचो मूंसां गॾु न त ॿिन्ही खे उफट न मारे छॾियां लोग
तूं जीअरो आहीं? हाँ सरदार साईं, अव्हां जे महिरबानी ऐं दुआउनि सां मां ज़िंदा सलामत अची वियो आहियां। सरदार साईं, हाणे का पीर एहसान जी मालिकी कयो त पोइ गॾिजी पीर मुजन खे ॾियूं साटो। लौंग, मूंखे लॻे थो त तुंहिंजी तबीयत ठीकु न आहे। हाजी शरीफ, तूं मुंहिंजे तॾे ते आयो आहीं, मुंहिंजे माण्हुनि सां गॾु आयो आहीं। तोखे इज़त मिलंदी तोखे इज़त। न बाबाल साईं, मां अव्हां जे साम्हूं कंध खणण जहिड़ो न आहियां रहियो। मूं बंगुल जे चवण ते बहादुर बच्चे सां ॾाढी नाइंसाफ़ी कई आहे। हाजी शरीफ, तूं बंगुल या ॿिए कंहिंजी ते गिला न कर। मां तोखे इज़त ॾियां थो न, इन जो इहो मतिलबु न आहे त मां तुंहिंजूं उबतियूं ख़बरूं ॿुधां। तूं वेह, चांहि पी, नगर कर, पोइ तो हलियो वञ। मूं बस कई सरदार साईं, मूं बस कई। बेगा, ओ बेगा। सरदार साईं, मुंशी जीवन के चो त डॉक्टर के घुराए, मेहमान जे लाइ चांहि पाणी जो बंदोबस्त करे। शाबाश। जी सरदार साईं। बसरा, इन्हें पीर मुझना ज़ालिम मुझे तो चुगो ही गर्क करे छड़ियो ऐं मुझी लोंग खे भी माराए छड़ी, पीर एहसान खे भी माराए छड़ी। मासी बसरा, हाणे तो यो ज़ालो मुखे भी मारे छड़ींदो। जॾहिं मूंखे इन पीर मुजन ॿुधायो त पीर एहसान खे माराए छॾियो अथई, मुंहिंजी त पेरनि हेठों ज़मीन ई निकिरी वई। हाय हाय, अञा त मरण जी उमिरि ई कान हुई पीर एहसान जी, ज़ालिम ज़ुल्म करे छॾियो। बसरा, वारो कर, सरदार शाह ज़मान ताईं मुझे न्यापो पुॼा ऐं मुखे बचाए, न त इहो पीर मुजन मुखे मारे छॾींदो। ई हाणे मां बि रही हिते छा कंदसि, मां बि वेंदसि हली, उहो ॾुखियो सुखियो वञी निभाईंदसि पंहिंजे बेगड़े सां। न बसरा न, इहे न कजां, तूं बि हली वेंदी त मां हिन ख़ौफ़ में मरी वेंदसि। साइण, मूंखे सम्झ में कुझु कोन थो अचे त मां छा कयां। न हिते थी रही सघां, न तोखे छॾे थी सघां, कयां त कयां छा। बसरा, तू कुछ भी कर, कीअं बि कर, पर सरदार शाह ज़मान ताईं मुझे हिकिड़ो न्यापो पुॼा ऐं सरदार खे इहो बि चओ तूं त इन पीर मुझन लोंग खे ऐं पीर एहसान खे माराए छॾियो आहे, मूंखे बि ज़िंदा न छॾींदो। जे मां ॻोठ न वेंदसि साइण त सरदार साईं खे कीअं न्यापो ॾींदसि। केतिरा ॾींहं थिया आहिनि त मां पहिरियों ई ॻोठ न पातो आहे। निभागो इहो मूं वारो भाउ कबूतरो, उन्हें बि भेरो कोन भॻो आहे। हाय हाय, बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था। बसरा, तू हिकु ॾींहं जे लाइ भले ॻोठ वञ ऐं सरदार साईं खे चओ असांजी जान बचाए। हा साईं, ॾिसां थी को चिंचीअ वारो या का ॿी सवारी हथ अचे वञे त मूंखे बि ॻोठ पहुचाए अचनि। सरदार साईं हाणे कलामड़ो थी वञे। बेशर्मा, बेहया, को शर्म आया अथई? हेतरी के भजाए वियो हुई। पंहिंजो कद पुत ॾिस, छापर ॾिस, पंहिंजा कंधार मुड़ुस हेतरी रन भजाई अथई, सो बि हिन जी ॿिए जी। सरदार साईं, मूंखे ख़बर न थी पवे त मूं कहिड़ो ॾोह कया जो ईअं बाह ॿारे ॾियां तव्हां सभिनीनि, ऐं मूं ऐं मूं अदड़ी बेबी ऐं असां कहिड़ो ॾोह कयो आहे? बेशर्मा, इहो ॻाल्हाई छा थो? हा, जंहिंखे भॼायो अथई उनखे कॾहिं अदी थो चए, कॾहिं बेबी थो चई। हेॾी शर्म कोन थो चई? न शर्म थई, न हया अथई, बेशर्मा। अरे कबूतर, तोखे शर्म कोन थो अचे? तूं मोचण जे ख़ौफ़ खां कूड़ पियो थो ॻाल्हाईं। सरदार साईं, पात्रनि जे ख़ौफ़ खां कूड़ पियो थो ॻाल्हाएव। अदा साईं दाद, इहा जेका नंढड़ी बेबी अदड़ी आहे न, इन खे पंहिंजे माइटनि सां मिलाइण पियो वियुसि।
इने में त कावड़ जी ॻाल्हि ई कान्हे का मां बेहयाई कई आहे ही कयो आहे फिलाण कयो आहे मां का न का कई आहे मूं कहिड़ो वापडा जो मीटर चोरायो आहे जो एॾो वॾो गोड़ कयो अथव मूंखे चङी तरह ख़बर आहे तुंहिंजी केतिरो तूं शरीफ़ आई बदमाश कंहिं जाइ जा मां हाणे कंहिं बि सूरत ते तोखे बख़्श न कंदुसि कंहिं बि हालत में तोखे बख़्श न कंदुसि छो त तूं कमु इहो कयो आहे कुथो कमु कयो अथई हाशिम जी बाबल साईं इन पेनू फ़क़ीर अछड़े कबूतर खे अहिड़ा मोचड़ा हण जो 8 ॾींहं बिस्तरे तो न उथे बाबल साईं ईअं ई थींदो पुट कोन्हेस बस तव्हां दिलि जाए कयो आस्ते विड़ो रोज़ आहे मूंखे साईं दादा लेटा मारी लेटा अरे तुम पैर कटी से लेटा मारी वालेकुम सलाम। मेहरबानी रईस बंगल खान। रोशू ओ पुट रोशू। जी रे सर। रोशू सूबेदार पहिरियों चक्कर मुंहिंजी ओताक ते आयो आहे बोरची खे चयो त मानी सुठे नमूने सां तयारु करे रे सर बोरची बकरे जी भाॼी थो तयारु करे। सूबेदार पहिरियों चक्कर आयो रुगो बाकरो गोस कोन 4-5 टन ॿिया बि तयारु कराईस। रईस बंगल खान तव्हां तकलीफ़ न कयो मूंखे मानी जी तलब न आहे। लॻे थो सूबेदार साहब असां खां नाराज़ रईस अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। दरअसल मूं पुराणा नवां केस खोलिया आहिनि जंहिंमें शामिर जे क़त्ल बाबति बि कुझु आहे। सूबेदार साहब शहमीर जो क़त्ल नाहे थियो हुन त पाण ई ख़ुदकुशी कई हुई पोइ तव्हां ख़ुदकुशीअ खे क़त्ल छो था चओ? साजिद खान शामिर खे क़त्ल कयो वियो मूं तफ़्तीश कई आहे जंहिंमें साबित थी चुकी आहे त शामिर खे क़त्ल कयो वियो ऐं शामिर खे क़त्ल करण वारो सिर्फ़ तूं आहीं साजिद खान सिर्फ़ तूं। सूबेदार साहब जियो कात में रही ॻाल्हाईंदो कर। सूबेदार सिकंदर शुक्र कर जो मां तोसां खिली ॻाल्हायो जे ॿीहर अहिड़ी ॻाल्हि कई अथई त वॾो गंद थींदई। अव्हां जे लाइ इहो ई खोड़ सबूत आहे बंगुल खान जो शामिर खान जी सॼी ज़मीन तव्हां साजिद खान जे नाले कराए छॾी आहे। तो भला छा हिते मूंखे दाबा ॼणायो टार्चर ॼणायो? मूंखे मुड़ुस माण्हू थियण जो को बि शौक़ु कोन्हे बंगुल खान मूंखे त अमीर थियण जो शौक़ु आहे छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। असांखे सिर्फ़ इहो ॿुधा सूबेदार साहब तोखे छा घुर्जे? मूंखे पंहिंजो हिसो खपे मुंहिंजो वाक सिर्फ़ नोटनि सां बंदि थींदो आहे नोटनि सां। सूबेदार तू चुप करे पंहिंजे घर हलियो वञ तोखे तुंहिंजी मिठाई जो डबो उते ई मिली वेंदो तू परेशान न थी। पोइ त बराबरि शामिर खान ख़ुदकुशी कई आहे बंगुल खान। चङो मां हाणे हलां थो। बस कर मूंखे ॿुधाए त सही हो घर जा कुकड़ मारी दे घर जा कुकड़ तो मैं कही मुझे बेटा दे तो मैं कही हाणे मूंखे ॾहड़ी ॾियो त मां वञा। अञा ॾहड़ी वठ दे हा इन करे ॾहड़ी वठां थो हाशिम मूंखे हेॾो मारियो आहे जो पुठाड़ा मुंहिंजा सूर पिया था कनि इन ॾहड़ी जी कची सिर वठी पुठाड़नि खे सेकारींदुसि सेका जो थियो सूर ख़तमु थिए
हाशिम एॾो मारियो आहे, हाशिम जो हथ न आहे पर जहिड़ो हथ ओड़ो ए रोड ते जेके पत्थर भञंदा आहिनि इन खां बि करो आहे। हाणे मूंखे ॾहड़ी जो जे मूंखे ॾहड़ी नथा ॾियो त मूं मां हथ कढो त मां उॾामां। आऊं आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर गुट को ॻाल्हि ॿुध छड़ा कबूतर आईंदा जेकॾहिं ॻोठ जी कंहिं बि न्याणीअ सां इहा हरकत कई अथई न, ये टंगू बाहूं भञी रोड ते फटी कंदुसि। मुंहिंजे अबे ॾाढे तोबा कई। हाणे मां या जेका नंढड़ी अधड़ी आहे बेबी इन खे माइटे कोन वठी वेंदुसि। चङो हाणे डरे थो, हल हल। शाबाश रेशम, तोखे तो मां इहा ई उम्मीद हुई। मूंसां शादी करण वारो फ़ैसिलो तुंहिंजो ॾाढो सुठो आहे। हाणे तूं हिन हवेलीअ में राणी थी रहंदी आहे। मुझे न इहो फ़ैसिलो मूं मजबूरी में कयो आहे, छो जो मूंखे इहा पक थी वई आहे त तूं मूंसां ज़बरदस्ती शादी कंदे। इन जे करे त मूं तोसां शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे। रेशम, तुंहिंजी ज़िंदगी जो इहो ई फ़ैसिलो तुंहिंजी कामयाब ज़िंदगी जो सबबु थींदो। इहे कॾहिं बि कोन थींदो। सॼी ज़िंदगी मां पछताईंदी रहंदसि। मां तुंहिंजे पछताव खे सुराही में बदिलाए छॾींदुसि। मुजन साईं, तव्हां वञी शादी जी तयारियूं कयो ऐं मां मरण जी तयारी कंदसि। तोखे मरण जी का बि ज़रूरत न आहे। तुंहिंजी इहा ख़्वाहिश मां पूरी कंदुसि ऐं तमामु जल्द पूरी कंदुसि।